अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ऐं उहो वक़्तु बि यादि करे जॾहिं मुनाफ़िक़नि ऐं जिन दिलनि में कुफ्र जी बीमारी हुई। तिन चयो त हुननि मुसलमाननि खे संदन दीन फ़रेब में विधो आहे, पर हक़ीक़त इहा आहे त जेको अल्लाह ते भरोसो कंदो त यकीनन अल्लाह उन्हीअ जा सभु जाइज़ कम पूरा कंदो। अल्लाह यकीनन ज़बरदस्त गालिब ऐं निहायत हिकमत वारो आहे। ए ॾिसंदड़, जेकॾहिं तूं उहा महल ॾिसी त अजब करी तॾहिं मलाइक काफ़िरनि जो साह कढंदा आहिनि त संदन मुंहनि ऐं पुठियुनि खे सटींदा कुटींदा आहिनि ऐं मलाइक चवंदो अथनि त हाणे साड़ींदड़ अज़ाब जो मज़ो चखो। इहो बदिलो उन्हीअ जो आहे जेकी तव्हांजे हथनि अॻिते मोकिलियो आहे। ऐं यादि रखो त बेशक अल्लाह कॾहिं बि पंहिंजे ॿारनि ते ज़ुल्म करण वारो न आहे। उन्हनि जो हाल बि आले फ़िरौन ऐं उन्हनि खां अॻियुनि क़ौमुनि जहिड़ो आहे जिन अल्लाह जी आयतुनि जो इनकार कयो। पोइ अल्लाह संदन गुनाहनि जे करे खेनि पकड़ियो। बेशक अल्लाह ज़बरदस्त ताक़तवर ऐं सख़्त सज़ा ॾींदड़ आहे। इहो उन्हीअ करे त वाक़ई अल्लाह कंहिं बि क़ौम खे का बि नेमत अता करे तेसीं ताईं न बदिलींदो आहे, यानी नेमत सां सरफराज़ करे महरूम न कंदो आहे जेसीं ताईं हू पंहिंजे पाण खे न बदिलाइन, यानी गुनाह जा कम करे अल्लाह जे गज़ब ऐं ॾमर जा मुस्तहिक न थियनि। ऐं यकीनन अल्लाह सभु कुझु ॿुधंदड़ ऐं सभु कुझु ॼाणींदड़ आहे। उन्हनि जो हाल आले फ़िरौन ऐं उन्हनि खां अॻियुनि क़ौमुनि जहिड़ो आहे जिन पंहिंजे रब जी आयतुनि खे कूड़ो कयो। पोइ असां उन्हनि खे संदन गुनाहनि जे करे हलाक कयो ऐं फ़िरौन जी क़ौम खे गर्क करे छॾियोसीं ऐं उहे सभु ज़ालिम हुआ। बेशक अल्लाह वटि धरतीअ जे चुरंदड़ सभिनी जानवरनि मां बदतरीन उहे माण्हू आहिनि जिन कुफ्र कयो ऐं हक़ जे मञण खां इनकार कयो। पोइ उहे कॾहिं बि ईमान न आणींदा, ख़ासि तौर सां उहे जिन सां तो ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केतिरा भेरा सुलह जो मुआहिदो कयो आहे, पर हर भेरे हुननि यानी बनी करीज़ा वारनि पंहिंजो अहद तोड़ियो ऐं उहे अल्लाह खां नथा डिॼनि। पोइ जेकॾहिं हू तोखे लड़ाईअ में हथ अचनि यानी तुंहिंजी क़ैद में काबू थी अचनि त उन्हनि खे अहिड़ी सज़ा ॾे जो संदन पोइर बि छड़ो छड़ थी वञे मन इहे इबरत हासिल कनि। पोइ जेकॾहिं तोखे कंहिं क़ौम या क़बीले जी ख़यानत यानी दगाबाज़ी ऐं कब्त जो ख़ौफ़ या अंदेशो हुजे त उन्हनि खे बराबरीअ जे लिहाज़ खां अहदनामे जे पूरे थियण या न थियण खां अॻु पंहिंजी बेज़ारीअ जो इत्तला मोकिल ऐं अहदनामो उछलाए मुंह में हण, यानी ॿिन्ही धुरनि खे ख़बर हुअण घुर्जे त अहदनामो टुटी चुको आहे ऐं ओचितो अहदनामो तोड़े हमलो न कज। इहा ख़यानत आहे। बेशक अल्लाह ख़यानत कंदड़ खे पसंदि नथो करे।